बिरासटी मां ख़बर ईंदा हलो त कंडियारो भरिसां क़ौमी शाहराह ते टायर निकिरी वञण सबबि वेन कल्टी थियण दौरान हादसे में वधीक हिकु ज़ख़्मी बिरासटी वासी औरत रोशना जोगी गंबड़ अस्पताल में फौत थी वई। फौतुनि जो अंग 2 थी वियो। हादसे में ज़ख़्मी थियल औरत रोशना जोगी खे नाज़ुक हालत में गंबड़ अस्पताल रेफर कयो वियो हो, जिते हू ज़ख़्मनि जा सूरण सहंदे फौत थी वई। फौतण औरत रोशना जोगी बिरासटी जे वार्ड नंबर 1 एहतशाम शाह कॉलोनी वासण आहे। फौती औरत जो लाश घर पहुंचण ते कोहराम मची वियो। उन सिलसिले में वारसनि ॿुधायो त फौती औरत रोशना जोगी जो मुड़ुस बाहू जोगी नाज़ुक हालत में गम्स अस्पताल में इलाज हेठि आहे ऐं संदसि 2 मासूम ॿारड़ा मुस्कान, कमीला ऐं अरमान जोगी पिण ज़ख़्मी आहिनि। टिनी ॿारनि खे तबई अमदाद ॾेई बिरासटी मुंतकिल कयो वियो आहे। हिन वधीक ॿुधायो त फौती औरत घर भातियुनि समेत कंडियारो में फौतगी ते वञी रहिया हुआ त रस्ते में हादसो पेश आयो। यादि रहे त क़ौमी शाहराह ते वेन कल्टी थियण सबबि मौके ते हिकु ॼणू रिटायर्ड रेंजर्स एहलकार मोहम्मद फज़ल कटप पर फौत थी वियो हो ऐं 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि जो इलाज बिरासटी, कंडियारो ऐं गंबट अस्पतालुनि में हलंदड़ आहे। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ही कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।